अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां यहाँ गुलाम मुस्तफ़ा सोलंकी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो कल्याण न्यूज़। नाज़रीन, शिकारपुर पुलिस कार्रवाई कंदे खंड ऐं भाण सां भरियल 11 ट्रकूं कब्ज़े में वठी छॾियूं ऐं 4 ॼणनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। शिकारपुर पुलिस ॻुझनि इदारनि जे इतला ते कार्रवाई कंदे खंड ऐं भाण सां भरियल 11 ट्रकूं पंहिंजे कब्ज़े में वठी छॾियूं ऐं 4 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। इख़्तियारनि मूजिबि क़ौमी शाहराह ते कयल कार्रवाई दौरान कब्ज़े में वरितल 7 ट्रकुनि मां 280 टन खंड ऐं 4 ट्रकुनि में भाण जूं 5400 बोरियूं हथु कयूं वयूं आहिनि। पुलिस इख़्तियारनि मूजिबि कब्ज़े में वरितल ट्रकुनि ज़रिए खंड ऐं भाण खे अफ़गानिस्तान मुंतक़िल करण जी कोशिशि कई पई वई, जंहिंखे शिकारपुर पुलिस वक़्त ते कार्रवाई कंदे नाकाम बणाए छॾियो। इख़्तियारनि मूजिबि खंड ऐं भाण खे ख़ुराक खाते जे गोदामनि में मुंतक़िल कयो पियो वञे, जॾहिं त कार्रवाई दौरान गिरफ़्तार कयल 4 जवाबदारनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई पई वञे। ॿिए तरफ़ लाड़काणे जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कार्रवाई करे निजी गोदाम मां गिह जा 8000 दॿा ऐं खंड जूं 600 बोरियूं हथु करे 2 गोदामनि खे सील कयो वियो आहे।